नासिर बिजली जे घरनि बिलनि जे सतायल अवाम खे ॿिए ॾींहं बि रिलीफ न मिली सघियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि थियल ॿियो इजलास बि बिना नतीजे ख़त्म थी वियो। बिजलीअ जे बिलनि फारूक मामलो सुभाणे वफ़ाक़ी काबीना जे इजलास में रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिजली के घरनि बिलनि वारे मामले ते निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त बिजली जे बिलनि वारो मामलो 29 अगस्त ते वफ़ाक़ी काबीना जे इजलास में रखियो वेंदो। तवानाई वारी वज़ारत मूजिबि बिजली जे बिलनि वारे मामले ते तजवीज़नि खे हतमी शिकिल ॾिनी वई आहे। तजवीज़ूं 29 अगस्त ते काबीना इजलास में पेश कयूं वेंदियूं। तजवीज़नि जी मंज़ूरी ऐं फ़ैसिलनि जो अख़्तियार रुॻो वफ़ाक़ी काबीना वटि आहे। ॿिए पासे सेनेटर सैफुल्ला अबड़ो जी सदारत हेठि तवानाई बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें पावर डिवीज़न अख़्तियारनि बि शिरकत कई। कमेटी चेयरमैन सैफुल्ला अबड़ो पुछाणो कयो त बिजली अघनि में वाध जा कारण ॿुधायो, जंहिं ते पावर फाइनेंस जे जॉइंट सेक्रेटरी महफूज़ भट्टी ॿुधायो त गुज़िरियल माली साल कैपेसिटी पेमेंट 1300 अरब रुपया हुई, जॾहिं त हलंदड़ माली साल पावर सेक्टर जी कैपेसिटी पेमेंट में 2000 अरब रुपयनि जो काथो आहे। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी ॿुधायो त कैपेसिटी पेमेंट में वाध त डॉलर ऐं रुपए जी मटासटा जी शरह सबबु आहे। सैफुल्ला अबड़ो चयो त जेकॾहिं IPP सां मुआहिदो डॉलर्स में न थिए हा त बिजली महांगी न थिए हा। सेनेटर सैफुल्ला नियाज़ी चयो त मुख़्तलिफ़ IPP जा मुआहिदा ख़त्म थियण जा मुख़्तलिफ़ वक़्त आहिनि, जंहिं ते पावर डिवीज़न अख़्तियारनि ॿुधायो त 1994 जा IPP मुआहिदा 2027 में ख़त्म थींदा। सैफुल्ला नियाज़ी पुछाणो कयो त IPP मुआहिदनि मां कॾहिं जान छुटंदी। माण्हू बिल साड़े रहिया आहिनि, ज़िम्मेवार केरु आहे? सूरत-हाल ख़राबु आहे ऐं सिविल नाफ़रमानी न पई वञे। मुल्क कमज़ोर थी रहियो आहे, उन जो ज़िम्मेवार केरु आहे? सेनेटर फिदा मोहम्मद पुछो त बिजली बिल ते केतिरा टैक्स आहिनि, जंहिं ते अख़्तियारनि ॿुधायो त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 7 टैक्स आहिनि, जंहिंमें GST, इनकम टैक्स ऐं विद होल्डिंग समेत ॿिया टैक्स शामिल आहिनि। कमेटी चेयरमैन चयो त पावर डिवीज़न अख़्तियारियूं असांखे जवाबु नथियूं ॾेई सघनि। काल्ह वज़ीर आज़म खे छा ॿुधायो हूंदनि? IPPs जे मुनाफ़े खे घटि कयो, बिजली सस्ती थी वेंदी। IPPs खे जिन न सम्झो, बिजली जा अघ घटि कयो।